अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। कुछ ॾींहं पहिरियां ई हुकूमत मिनी बजट पास कराइण में कामयाब थी, जेका लागू पिणु थी चुकी आहे। मजमूई तौर ते उन मिनी बजट में हुकूमत पारां इहो ॿुधायो वियो त जेको पेपर हो उन में वाज़ह तौर ते इहे शयूं साम्हूं आयूं त अवाम ते असरु पवंदो। नयूं टैक्सियूं लॻण खां अलावा टैक्स छूट ख़तमु करणु ऐं उन समेत मुख़्तलिफ़ शयूं उन बजट में शामिल हुयूं। उन सां गॾोगॾु इहा ख़बर बि साम्हूं आई ॿ ॾींहं पहिरियां त पेट्रोल जी क़ीमत हिकु भेरो ॿीहर हुकूमत पारां वधाई वई आहे ऐं स्टेट बैंक जे हवाले सां बिल ते बि हिन वक़्तु अपोज़िशन मुसलसल हुकूमत ते तनक़ीद करे पई त स्टेट बैंक खे गिरवी रखियो वञे पियो IMF वटि। मजमूई तौर ते जेका हिन वक़्त ताईं जी सूरत हाल आहे, वज़ीर आज़म इमरान ख़ान हुजे या अपोज़िशन हुजे, उहे बुनियादी मसइलनि खे टच न पिया कनि ऐं जेके मसइला आहिनि उहे जीअं जो तीअं बीठल आहिनि। हर भेरे ईअं थींदे असांखे नज़र अचे पियो। हिन भेरे जेको हुकूमत IMF वटि वई आहे उन में बि जेके शयूं तय करे आई आहे उन ते अमल दरामद कराइणो आहे। उन अमल दरामद जे नतीजे में वधीक महांगाई थियणी आहे, जंहिं बाबति अॻी शौकत तरीन उनजो एतिराफ़ करे चुको आहे। उन सां गॾोगॾु जेका मुल्क जी प्रोडक्शन खां वठी मुख़्तलिफ़ मामला हुआ जेके तोड़े जो PTI पारां पंहिंजे मैनिफेस्टो में ऐं इलेक्शन खां अॻु वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां उन वक़्तु ॿुधाया विया हुआ, उन्हनि ते कंहिं बि तौर ते अमल दरामद न पियो थिए। माज़ी जे ॿिन्ही हुकूमतुनि खां वधीक कर्ज़ वठंदड़ हीअ हुकूमत हिन वक़्त ताईं का मुआशी तौर ते बहितरी न आणे सघी आहे। उन जा बुनियादी तौर ते सबब कहिड़ा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको ही मिनी बजट आयो आहे उन खां पोइ आम माण्हू ते उनजो कहिड़ो असरु पवंदो ऐं हिन वक़्तु जेका आम माण्हू जी हालत आहे उहा खणी पोइ महांगाई जे करे हुजे, उहा बेरोज़गारी जे करे हुजे या मुख़्तलिफ़ मामलनि जे करे हुजे, ज़ाहिरा जेका सूरत हाल असांखे ग्राउंड ते नज़र अचे थी उहा आख़िर केसि ताईं जारी रहंदी ऐं केसि ताईं उनजो हल ॻोल्हण जी कोशिशि हुकुमराननि पारां कई वेंदी। इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुल्क जा नामियारा मुआशी माहिर आहिनि इंजीनियर MA जब्बार मेमण साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जवाहर साहब, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। पाण ॿियनि मामलनि ते ईंदासीं। सभ खां पहिरियां ॿुधाइजो जेका ही मिनी बजट साम्हूं आई आहे ऐं हुकूमत पारां मंज़ूर कराई वई आहे उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं जेका इन्फ्लेशन जे बाबति शौकत तरीन इहो ॿुधायो त 12.3% ताईं पहुती आहे, उहा केसि ताईं वञण जो इम्कान आहे? ॾिसो, जेसि ताईं इन मिनी बिल जो या मिनी बजट जो पास थियण जो ताल्लुक़ आहे त थोरी देरि लाइ असां जेके हिकिड़ो डेमोक्रेटिक नॉर्म जे हवाले सां ॾिसूं त ठीकु आहे, हिकिड़ो मार्जिनल कास्ट ते हीअ हुकूमत बीठल त आहे 12-14 वोट, पर उन मार्जिनल कास्ट में जेके अलाइज़ आहिनि ऐं अपोज़िशन्स आहिनि उन्हनि सभिनी गॾिजी मिली करे इन मिनी बिल खे पास करायो। हाणे जेसि ताईं इन मिनी बिल जो ताल्लुक़ आहे त हक़ीक़त में जेको बि मिनी बिल में बजटरी हवाले सां इक़दामात कया वेंदा आहिनि उहे इक़दामात सभ खां पहिरें उन्हनि माण्हुनि सां कंसल्टेशन थींदी आहे, गुफ़्त शुनिद थींदी आहे जेके बिज़नेस में आहिनि। थोरी देरि लाइ मां पाण फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स में जेको आहे सो मुंहिंजो तमामु वॾो जेको आहे सो हिकिड़ो पुराणो ताल्लुक़ आहे ऐं उते इहे डिस्कशनूं थींदियूं आहिनि ऐं असां अहिड़े क़िस्म जो बयान बि ॾिनो त पाकिस्तान जे तारीख़ में तमामु घटि अहिड़ा मिसाल था मिलनि जंहिंमें फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स सां कंहिं क़िस्म जी का जेका आहे सा ॻाल्हि ॿोल न कई वई, कंसल्टेशन न कई वई। हिन मिनी बिल जे हवाले सां असां प्रेस रिलीज़िस बि ॾिना त काफ़ी इहा हिकिड़ी जेका आहे सा शॉकिंग हिकिड़ी ॻाल्हि आहे त कंसल्टेशन जिन सां थियणु खपे, छाकाणि त इन सॼे बजट जो जेको ओवरऑल असरु ईंदो उहो प्रोड्यूसर ते ईंदो, प्रोडक्शन ते ईंदो ऐं ज़ाहिर आहे उहो प्रोड्यूसर ऐं प्रोडक्शन जेका आहे सा उन खे अणसिधी जेका टैक्स चवंदा आहिनि सेल्स टैक्स, उन खे पासा माण्हुनि जे मथां ई कंदी। माण्हू केरु आहिनि? कंज़्यूमर्स आहिनि। हक़ीक़त में सॼी इकोनॉमी जी जेका जोड़ जुक या जेके चइजे त शुरूआति या उन जी ज़रूरत जेका आहे उहा थींदी आहे वापराइण सां, माना हिकिड़े आम माण्हूअ जे कंज़म्पशन सां, ऐं उन कंज़म्पशन जे बुनियाद ते ई इन्वेस्टमेंटूं थींदियूं आहिनि ऐं उन कंज़म्पशन जे बुनियाद ते ई जेको आहे सो हिकिड़ी प्रोडक्शन थींदी आहे। उहा प्रोडक्शन चाहे एग्रीकल्चर जी हुजे या उहा प्रोडक्शन एग्रीकल्चर जे वैल्यू एड करण सां हुजे, जंहिंमें टेक्सटाइल सभ खां वॾो मिसाल आहे, या उन प्रोडक्शन में चांवर जेके आहिनि से उन्हनि जी जेका आहे सा शॉर्टिंग करे उनखे जेको आहे सो एक्सपोर्टेबल ग्रेड्स में विराए करे मोकिलणु, इहो बि जेको आहे सो
प्रोडक्शन इकोनॉमी अल्टीमेटली डोमेस्टिक में कंजम्पशन इकोनॉमी जो हिकिड़ो हिसो आहे ऐं जेका शइ बची थी वञे वाधू या जेका असां वधियल प्रोडक्शन आहे उन खे नॉर्मली चयो वेंदो आहे त उहा हाणे एक्सपोर्टेबल हिकिड़ो हिसो थी वई। पाकिस्तान जे हिन सॼे तारीख़ में इहो पहिरें दफ़ा ईअं थियो आहे त इवन मां चवंदुसि त लेजिस्लेटर्स थोरी देरि लाइ असां त पंहिंजो रिएक्शन ॾिनो, असां अख़बार में चयो, प्राइम मिनिस्टर खे बि लिखियो, फाइनेंस मिनिस्टर खे ॿुधायो त भाउ हीउ बजट जेको आहे सो असांजे लाइ इन करे क़ाबिल क़बूल कोन्हे छाकाणि त इन में असांजी का बि शिरकत कोन्हे, असां सां कंहिं क़िस्म जी का बि कंसल्टेशन न कई वई। जेकॾहिं ॿ टे ॻाल्हियूं किथे माइनस थियूं त तव्हांखे यादि हूंदो उहो हिकिड़ो इन्फेंट मिल्क ऐं तंदूर वग़ैरह जी रोटी, न के बेकरीज़ में या वॾनि होटल में ठहियल रोटी, उहा त सेल्स टैक्स में अची वेंदी। उते इहे ॿ टे जेके आहिनि से हिकिड़ा जॻह चइजे त अख़बारुनि में रिपोर्ट पियो थिए। जबर साहब इते ॿ शयूं ॿुधाइजो, ज़ाहिर जेको अवां ॻाल्हि कयो पिया FPCCI जे हवाले सां या इवन लेजिस्ट्रेशन वारे मामले में, हाणे त एसि ताईं अची मामिलो पहुतो आहे परवेज़ खटक साहब जेको इजलास में ज़िक्र कयो आहे त जेके अणचूंडियल माण्हू विहारिया विया आहिनि ऐं ज़ाहिर उहे जेके ख़ान साहब जे वेझो आहिनि, ख़ासि तौर ते जेके असांखे मईशत जूं वाॻूं संभालींदे मुल्क जो हिन वक़्तु नज़र अचनि पिया, उहे पंहिंजे तौर ते फ़ैसिला कनि पिया। इवन जेके PTI जा अहम मेंबर आहिनि, डिफेंस मिनिस्टर इहा ॻाल्हि करे पियो त उन्हनि सां बि मामलनि ते कंसल्टेशन नथी थिए, पोइ अची हिकु शइ साम्हूं अचे थी, उनजी मंज़ूरी कैबिनेट बाज़ाब्ता तौर ते ॾिए थी, जंहिंजो अवां बि ज़िक्र कयो त FPCCI में बि ईअं थिए पियो। बुनियादी तौर ते हिन वक़्तु जेको मामिलो असांखे तक़रीबन 3.5 साल खां मथे जो अरसो PTI खे गुज़री चुको आहे, उन में अव्हांखे कहिड़ा फैक्टर्स लॻनि था जो जिन मां हीअ हुकूमत या ख़ासि तौर ते इमरान ख़ान साहब इन जे करे मजबूर आहे त हू कंहिंसां कंसल्टेशन नथो करे ऐं जेके फ़ैसिला थी अचनि था मुआशी टीम पारां उन्हनि ते अमल दरामद कराइण, हुन जी मजबूरी थिए थो। अव्हांजी इन बाबति छा राय आहे, अव्हां छा पिया सम्झो इन बाबति? ॾिसो, इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त पाकिस्तान जे हिकिड़े सम्झो त पहिरें हिननि असां हाणे रिसेंट डिकेड ऐं उन पहिरें जूं ॻाल्हियूं कयूं त जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या जेको आहे सो नवाज़ लीग आहे, उन्हनि जी हुकूमतुनि में जेके माण्हू चौगर्द वेठा हुआ या जेके माण्हू थोरी देरि लाइ असां चवंदा आहियूं इकोनॉमिक लाइन मिनिस्ट्रीज़, जंहिंमें तमामु वॾियूं डिसीशन थींदियूं आहिनि जेके बिज़नेस सां गॾोगॾु आम माण्हूअ खे बि मुतासिर कंदियूं आहिनि, उन में हिकिड़ा चूंडियल नुमाइंदा हूंदा हुआ ऐं चूंडियल नुमाइंदनि जी जेका हिकिड़ो फ़िक्र आहे न, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उहो डेमोक्रेटिक फ़िक्र इहो हूंदो आहे त उहे माण्हुनि सां मिलनि ऐं माण्हुनि सां ॻाल्हाइनि, छाकाणि त उन्हनि खे वरी हिननि माण्हुनि ॾे वापसि वञिणो आहे ऐं उन ॻाल्हि ॿोल में काफ़ी हद ताईं उहे शयूं कैप्चर कंदा आहिनि हिकिड़े आम माण्हूअ जूं या हिकिड़ी उहे सोचूं जेके इकोनॉमी जे बारे में हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु हिकिड़े सिंपल तरीक़े सां इहा ॻाल्हि थो करे त दाल महांगी थी वई, अटो महांगो थी वियो, फर्टिलाइज़र न वेठो मिले ऐं असांखे ॻोठ में जेको आहे पीअण जो पाणी साफ़ कोन थो मिले, ड्रेनेज ठीकु कोन्हे, रस्ता कोन्हनि, इहे ॻाल्हियूं आहिनि बेसिक इकोनॉमिक्स जेको उहो जेको चूंडियल नुमाइंदो आहे उन जे लाइ हिकिड़ी ॻणती ज़रूरु पैदा कंदियूं आहिनि। हाणे मां इंस्टीट्यूशनल हिकिड़ी एफिशिएंसी खां अलावा हिते थो अचां त ॻणती ज़रूरु पैदा कंदियूं आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं हो खणी ज़रूरु वेंदो आहे ऐं वरी जॾहिं हुनखे वापसि इन्हनि माण्हुनि ॾांहुं वञिणो पवंदो आहे त हुनजी इहा परफॉर्मेंस जेका आहे उन ते क्वेश्चन्स ईंदा आहिनि, हुन जा वोट वधण या घटण जेको आहे पार्टीअ जे पंहिंजे हिकिड़े सघ खां अलावा हिकिड़ो बोनस वोट हूंदो आहे हुनजो, त हुन कयो छा आहे। हाणे उन बोनस वोट जे हवाले सां इमरान ख़ान जी हुकूमत में अहिड़े क़िस्म जो को बि बोनस वोट कंहिंखे बि कोन मिलंदो जेका मूंखां पुछो। मां सदर अलवी सां जंहिंजी मुंहिंजी वाक़फ़त काफ़ी पुराणी आहे, यानी असां गॾिजी टेलीविज़न में जीअं तव्हां सां वेठो प्रोग्राम कया, ईअं तमामु घणा प्रोग्राम असां गॾु कया, मां हुनखे इहो ई चयो कराची में हाणे जी ॻाल्हि थियो महीनो पहिरें त तव्हांजी हुकूमत जी सभ खां वॾी वीकनेस इहा आहे त तव्हां माण्हुनि खे जेके अणचूंडियल माण्हू आहिनि उन्हनि खे आणे विहारियो आहे उन जाइ ते जिते उहो न फ़क़ति माण्हुनि सां डिस्कनेक्ट आहिनि, माण्हुनि खां परे आहिनि, हुननि खे माण्हुनि ॾे वञण जी ज़रूरत ई कोन्हे। ज़ाहिर हिकु एलीट क्लास असांखे जेको नज़र अचे पियो, एग्ज़ैक्टली जेको तव्हां पॉइंट उथारियो आहे। सर थोरो इन बाबति बि ॿुधाइजो, इन फैक्टर खे खणी पाण जे अॻिते हलूं, जेका ही मिनी बजट असांजे साम्हूं आई आहे 6 क़िस्त जे लाइ, छा उन में इहे शयूं मुमकिन हुयूं अगरि इन शौकत तरीन साहब जी जाइ ते असांखे
या जेका ॿिया माण्हू नज़र अचनि था उते को चूंडियल माण्हू वेठल हुजे हा त घटि में घटि उनखे इन शइ जो अहसासु हुजे हा या अहिड़ी का पॉसिबिलिटी हुई त जेको 150 शयुनि ते नयूं टैक्सियूं लॻाइण ऐं केतिरियूं ई आम वापे जूं शयूं उन्हनि तां टैक्स छूट ख़तमु करणु ज़ाहिर जेको सिधो सो पब्लिक ते उनजो असरु पवंदो त उन क़िस्म जा फ़ैसिला न करे हा तरीक़ेकार इहो ई हुजे हा हितां ई पैसा निकिरनि हा पर किन ॿियनि शयुनि ते वधीक टैक्स लॻाए वञे हा। ॾिसो बिल्कुलु ईअं थी सघे पियो। हाणे छा आहे जो हिकिड़ियूं सिंपल सोल्यूशन्स जेके आहिनि उहे माण्हू एडॉप्ट था कनि जिन खे जेको आहे सो यूनियन काउंसिल जो बि इलेक्शन आहे वेहणो उहे था अडॉप्ट कनि जिन खे न MNA थियणो आहे न जेको आहे सो सेनेटर जी ॻाल्हि त ॿी थी अचे मां थोरी सेनेट खे हटायां थो पर जेके हिकिड़ो आम चूंडुनि जे ज़रिए माण्हू अचनि था उन मां ला तालुक जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ सोल्यूशन्स आहिनि सिंपल ऐं सिंपल सोल्यूशन खां अलावा हू पंहिंजा लाॻापा इन्हनि इंटरनेशनल डोनर्स ऐं इन्हनि इंटरनेशनल इदारनि सां केतिरो त सुठा था रखनि जो कॾहिं कॾहिं का तब्दीली जेकॾहिं अचे थी त सिंगापुर मां असां हिकिड़े माण्हू खे जहाज़ में विहारे करे हाणे पंहिंजो प्राइम मिनिस्टर बि ठाहे था छॾियूं। न्यूयॉर्क में किथे काफ़ी पीतल माण्हू काफ़ी वेठो पिए हुनखे इहो मैसेज कयूं था त हाणे तूं अचु ऐं असांजो फाइनेंस मिनिस्टर आहीं। त अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि से इन्हनि कसीरुल जहती इदारनि सां पंहिंजा तालुकात सुठा रखनि था ऐं खणी क़ौम जे लाइ नुक़सानु केतिरो बि थिए केतिरो बि ॿार अचे प्रॉब्लम थियनि पॉलिटिकल इनस्टेबिलिटी इमरान ख़ान जी जेका वधे वेठी हिन गवर्नमेंट जी उन में सभ खां वॾो कसूरवार त इहो ई आहे न जो अणचूंडियल माण्हू वेठो आहे। हाणे थोरी देरि लाइ मां वापसि अचूं त मां इहे जेके ग़लतियूं आहिनि उन मां हिकिड़ी ग़लती जो तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु आहे ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। असां वटि 2010-12 में हिकिड़ो फेडरल सेक्रेटरी हूंदो हो नालो था वठी छॾियूं गफ़ार सुमरो। उन ज़माने में मां काफ़ी हंधनि ते जेको आहे सो डायरेक्टर हूंदो हुउसि। गफ़ार सुमरे खे मां चवंदो हुउसि त हीअ जेका शुगर आहे इन जी एक्सपोर्ट या वीट जी एक्सपोर्ट या एडिबल्स जी एक्सपोर्ट उनखे तव्हां कीअं कंट्रोल कंदा आहियो मिनिस्टेरियल लेवल ते। सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ उन वक़्तु हूंदो हो प्रोडक्शन जी असां जेको आहे सो इहे जेके बफर स्टॉक वठंदा आहियूं ख़रीद कंदा आहियूं इहे इन हद ताईं ख़रीद कंदा आहियूं त जीअं उहो ओसि ताईं हलनि ऐं जॾहिं ॿियो फसल अचे ऐं उन मां का शइ पैदा थिए त उन दौरान जेका बि ज़रूरत आहे एवरेज उन जे 150% माना ॾेढूणो जेको आहे सो स्टॉक पियो हुजे त जीअं असां जेको आहे सो माण्हुनि खे प्राइस स्टेबिलिटी जे हवाले सां कंहिं तरीक़े सां मार्केट में फेयर प्ले कयूं त जॾहिं स्टॉक्स हूंदा तव्हांजे ज़रूरत खां वधीक 50% स्टॉक्स आहिनि तव्हांजी प्राइस स्टेबिलिटी उन सां थी थिए उते इकोनॉमिक्स ऑफ सप्लाई एंड डिमांड प्ले कंदी आहे। सप्लाई साइड आहे डिमांड खे पूरो कंदी। हाणे हिन दफ़े जेका शुगर एक्सपोर्ट थी अणचूंडियल नुमाइंदा उन में उन्हनि जूं डिसीशन्स हुयूं उन्हनि जूं सयूं हुयूं उन्हनि इहे शयूं जेके आहिनि से कयूं। ज़ाहिर आहे उहो त असां ॾिठोसीं रिपोर्ट में उन्हनि जा नाला बि साम्हूं अची विया उहे सभु शयूं वाज़िह थियूं। जबर साहब इहो ॿुधाइजो जेका ज़ाहिर आहे हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे वेठी हिकु पासे त पाण ज़िक्र कयूं पिया मुआशी सूरत हाल जो को ट्रैक बि नज़र नथो अचे ऐं उनजे पोयां जेके बुनियादी मक़सद आहिनि उनजो असां ज़िक्र कयोसीं। हिन वक़्तु स्टेट बैंक जे हवाले सां उनखे जेको ख़ुदमुख़्तारी जो नालो ॾिनो वियो आहे इहो बिल जेको साम्हूं आयो आहे उन बाबति अव्हां छा पिया सम्झो त उनजे पुठियां कहिड़ा रीज़न्स थी सघनि था। छा सिधो सो IMF कंट्रोल करणु चाहे थी नंबर 1 नंबर 2 इहो बि ॿुधाइजो त छा जेको हिन वक़्तु जो स्टेट बैंक जो गवर्नर आहे ज़रा उहो IMF जो मुलाज़िम रही चुको आहे छा उहो चाहे पियो त ईंदड़ 5 सालनि जे लाइ बि हू पाण ई गवर्नर रहे अव्हांखे छा नज़र अचे पियो हिन जे पुठियां? पहिरीं ॻाल्हि जो जेको सुवालु आहे उनजो जवाबु त तव्हां पाण ॾेई छॾियो त हिकिड़े माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी एम्प्लॉयमेंट जी स्टेबिलिटी अश्योरेंस ऐं वाइदो उहो बिल्कुलु इन तरीक़े सां थिए वेठो त हू जंहिं तरीक़े सां जंहिं जहट में हले वेठो उन जहत में मुखालफ़त कोन्हे। पाकिस्तान जे तारीख़ में मां ॾिठो त शाहिद कारदार जहिड़ो सुठो माण्हू जेको आहे सो हिकिड़ो सुठो इकोनॉमिस्ट सुठो वज़ीर हूंदो हो पंजाब में फाइनेंस जो ऐं हिकु सुठो गवर्नर स्टेट बैंक जॾहिं गवर्नमेंट उनखे इहो चयो त फलाणनि फिगर्स में थोरो फज कर त जीअं परसेंटेज ऑफ टैक्सेस टू GDP बहितर नज़र अचे उन इहो कमु न कयो ऐं सिधो सो रिज़ाइन करे हलियो वियो। हाणे इन क़िस्म जी हिस्ट्री भरियल अथव याकूब जी हिस्ट्री आहे घणियूं हिस्ट्रियूं आहिनि त माण्हुनि गवर्नमेंट जे चवण ते कसीरुल जहती इदारनि जी सोच खे बिल्कुलु ऑन न कयो उनखे कटौती कयूं उनखे अमेंड करण जे लाइ हुकूमत ते दबाव विधऊं ऐं कंहिं तरीक़े सां
उन्हनि इदारनि जा ज़र ख़रीद ग़ुलाम थियण खां परहेज़ कयूं। खोड़ मिसाल अथव। हाणे हिकिड़ो माण्हू पाण हिकिड़े उन इंस्टीट्यूशन मां अचे वेठो, उनखे तव्हांजी परवाह त कोन्हे। उनखे परवाह आहे उन इंस्टीट्यूशन जी जंहिं आंदो, उन इंस्टीट्यूशन जी जंहिंजे स्टेट बैंक जे हवाले सां अमेंडमेंट करण में उनजो हिकिड़ो वॾो रोल नज़र आयो, ऐं हू बि आम माण्हुनि सां कोन मिलंदो अथव। मां तव्हांखे फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स जूं ॻाल्हियूं ॿुधायां। अपेक्स बॉडी आहे सॼे पाकिस्तान जे चैम्बरनि ऐं एसोसिएशन्स जी। असांखे हिन हिकिड़े दफ़ा घुरायो ऐं पाण डिनर ते वेहण खां परहेज़ करे हलियो वियो, चई मूंखे कमु आहे। यानी महिमान खे जीअं तव्हां पंहिंजे घर में कॾहिं घुराईंदो, तव्हां मिराज वेठा आहियो, छा महिमान खे मानी साम्हूं रखी करे चवंदो भाउ मूंखे त कमु अथई, हाणे मानी पाणे वापसि हलियो वञे। जबर साहब, उहो त असां ॾिठोसीं जॾहिं यूके वियो हो त उते ॿुधाए त ॿाहिरिनि खे कीअं डॉलर वधण सां फ़ाइदो थिए थो। ज़ाहिर आहे उन मां ई एलियत जो इन्हनि शयुनि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। अब क्विकली हिन वक़्तु पॉलिटिकली जेके शयूं नज़र अचनि वेठियूं, शायदि हुकूमत जे हवाले सां त घणो अरसो न हली सघे, या नई सिफ़बंदी हिन वक़्तु थिए पई। इन ते मुंहिंजा ॿ सवाल आहिनि अव्हां खां। नंबर 1 इहो त छा जेको कुझु हिन वक़्तु थिए वेठो, ज़ाहिर आहे जेको असां ज़िक्र कयूं पिया उनजो अंदाज़ो कंहिं हद ताईं PTI में वेठल जेके माण्हू आहिनि मथी सतह ते उन्हनि खे बि हूंदो, छा उन्हनि जो मुकमल ॾोह उन्हनि ॾांहुं ॾेई सघिजे थो, या किथां न किथां उतां बि बार हूंदो आहे, उतां बि दबाव हूंदो आहे, जंहिं बाबति इल्ज़ाम इहो लॻंदो आहे त हिननि खे सिलेक्ट करे आंदो वियो आहे। नंबर 1। नंबर 2 इहो बि ॿुधाए जो उन सां गॾोगॾु त छा जेका का बि ईंदड़ हुकूमत हूंदी उन जे लाइ कहिड़ा चैलेंजिस ही छॾियो वञनि पिया त घटि में घटि कंहिं बहितरी जे ट्रैक ते अचण लाइ घणो टाइम लॻी सघे थो? ॾिसो, तव्हांजे पहिरें सुवाल जो जवाबु मुंहिंजो ख़्यालु आहे असां ईअं ॾियूं त सदर ज़रदारी साहब पंहिंजी हुकूमत जा 5 साल पूरा कया। उन खां पहिरीं जी हिस्ट्री जेका आहे सा पाकिस्तान जी ॾाढी ख़राब अथव। पाकिस्तान जी हिस्ट्री में को बि प्राइम मिनिस्टर या का बि पॉलिटिकल पार्टी पाण खे सेफ ऐं सिक्योर न सम्झंदी हुई। उन्हनि जा टेन्योर्स जेके आहिनि से अक्सर टर्मिनेट थींदा हुआ। कंहिंजो टेन्योर इन करे टर्मिनेट थींदो हो त तूं हवाई जहाज़ लाहिण जी कोशिश में नाकाम में, बल्कि तो हवाई जहाज़ रोकियो। टेन्योर में इन करे थींदो आहे त करप्शन आहे। बेनज़ीर भुट्टो जो मिसाल असांजे साम्हूं आहे। कंहिंजे टेन्योर में जेको आहे सो ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा रीज़न्स ऐं असबाब आणे उन्हनि जो टर्म घटायो वियो आहे। इहा पाकिस्तान जी हिकिड़ी मुंहिंजो ख़्यालु आहे तकलीफ़ दह हिस्ट्री अथव। पर इन हिस्ट्रीअ में मां ॾिसां वेठो त इन हिस्ट्रीअ में कुझु जेको आहे सो 2 हिकिड़ा टेनर्स असां ॾिसूं था त उहे थोरो ठीकु पिया हलिया। हाणे उन टेनर जे नतीजे में हिकिड़ो थर्ड पार्टी अचे वेठी। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त यानी थियणु ईअं खपे त इन जी बि 5 साल पूरो टर्म थियणु खपे। इन करे इन्हनि शयुनि जे बेस ते त हू परफॉर्म न वेठा कनि ऐं उन्हनि खे जल्दी घर मोकिलिजे। माना सियासत सॼी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ सिर्फ़ु हिकिड़े हंधि हले वेठी त असां जल्दी अचूं। भई तव्हां पंहिंजा टर्म्स पूरा कया, तव्हां जेकॾहिं इहो मिसाल क़ाइमु कंदो त सुभाणे तव्हां सां बि इहो थींदो। मां तव्हांखे ॿुधायां थो एडवेंचरिज़म जेका आहे, इकोनॉमी जी जेका मुकमल पॉलिसी आहे उहा हिन वक़्तु इमरान ख़ान जे हथ वस आहे, अव्हांखे इहो नज़र अचे पियो? ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे जो इमरान ख़ान जेको आहे, पहिरें असां इहे ॻाल्हियूं करे चुका आहियूं त डेमोक्रेटिक लाइन ऑफ द पीपल उहे कोन्हनि। हिननि जा पंहिंजा जेके MNAs वग़ैरह आहिनि से वीचारा, मां त हिते गवर्नर हाउस में इवन इमरान इस्माइल सां इहे ॻाल्हियूं कयूं। हाणे हफ़्तो पहिरीं जूं ॻाल्हि थो ॿुधायां। सवाल इहो थो पैदा थिए त इहे माण्हू जेके हिन वटि आहिनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहे हिन जी जेका आहे सा हिकिड़ो जंहिं तरीक़े सां उभरियो हो इहे माण्हू, ऐं थोरी देरि लाइ असां इन ॻाल्हि खे तस्लीम कयूं त पॉपुलर बि हो। पॉपुलरिटी हुनजी तमामु घणी पैदा थी चुकी हुई। इहो पहिरें दफ़ा पाकिस्तान में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पोइ हिकिड़ो उहो माण्हू हो जंहिंखे माण्हुनि में पज़ीराई मिली। ऐं तव्हां हिनखे सिलेक्टेड इलेक्टेड हे हो इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से जेकॾहिं लफ़्ज़ी तौर ते इहे एलिगेशन कयूं वञनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहे दुरुस्त कोन्हनि। छाकाणि त हींअर बि जेकॾहिं हू इलेक्टेड आहे त हू हिकिड़े स्लिपिंग ग्राउंड ते इलेक्टेड आहे। केॾी महिल बि स्लिप थिए, जेकॾहिं 12-14 वोट हेॾे होॾे थी वञनि त इमरान ख़ान जी हुकूमत हली वई। इन करे हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तमामु अपोज़िशन्स जेके आहिनि से सवाइ इन एजेंडा जे त हिनखे लाहिणो आहे वक़्त खां पहिरें, उन जे बजाए हिकिड़ो क़ौमी मईशत, हिकिड़ो क़ौमी ज़ाहिर आहे चार्टर ऑफ इकोनॉमी तरफ़ उन्हनि मामलनि सभिनी खे वञणु घुरिजे। वरी महिरबानी अव्हां जी जब्बार साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ज़ाहिर आहे जेका हिन वक़्तु
मुल्क अंदरि मुआशी सूरतहाल नज़र अचे पई उन ते पाण ज़िक्र कयोसीं ऐं हुकूमत जो सभ खां वॾो मसइलो जेको मुआशी लिहाज़ खां हिन वक़्त ताईं नज़र अचे पियो त जेके अणचूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अहम उहिदनि ते वेठल आहिनि, जंहिंजो ज़िक्र हाणे PTI अंदरि वेठल जेके अहम माण्हू आहिनि परवेज़ खटक जहिड़ा उहे बि कनि पिया ऐं उन सां गॾोगॾु स्टेट बैंक वारो जेको मामिलो आहे उन मां बि इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त IMF जो जेको मुलाज़िम आहे कहिड़े तरीक़े सां स्टेट बैंक खे हलाईंदो ऐं उन बिल ते ख़दशा हिन वक़्त बि बरक़रार आहिनि। पाण वधीक ज़िक्र कंदासीं मुल्क में कोरोना वायरस हिन वक़्तु तेज़ी सां वधे पियो, उन हवाले सां हिते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु ॾिजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं कोरोना वायरस जो नओं क़िस्म ओमिक्रॉन तेज़ी सां सॼे मुल्क अंदरि फैलिजी रहियो आहे ऐं उन बाबति अॼु NCOC जो अहम इजलास पिणु थियो, जंहिंमें फ़िलहाल इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त लॉकडाउन न लॻायो वेंदो, पर 10% खां वधीक जिते पॉज़िटिविटी रेशो आहे उन्हनि इलाइक़नि में नयूं SOPs जारी कयूं वियूं आहिनि। मजमूई तौर ते जेका हिन वक़्तु सिंध अंदरि सूरतहाल आहे उन में सिंध जी राजधानी कराची सभ खां अॻिते आहे ऐं सॼे मुल्क अंदरि सभ खां वधीक जेको पॉज़िटिविटी रेशो आहे उहो कराची में नज़र अचे पियो। 35% खां वधीक रेशो अॼु ज़ाहिर थियो आहे सिंध जी राजधानी कराची में ऐं ओमिक्रॉन तेज़ी सां हिन वक़्तु फैलिजी रहियो आहे, जिते हुन सां गॾोगॾु वफ़ाक़ी हुकूमत पारां कुझु ॾींहं पहिरियां इहो बि ऐलान कयो वियो त 18 सालनि खां मथे जी उमिरि जा जेके बि माण्हू आहिनि उहे हाणे बूस्टर डोज़ यानी कि टियों डोज़ लॻाराए सघनि था। फ़िलहाल जेके अॼु फ़ैसिला कया विया आहिनि उन में इहो ॿुधायो वियो आहे त स्कूलनि खे बंदि न कयो वेंदो, पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तजवीज़ूं शामिल आहिनि। ईंदड़ इजलास में उन बाबति बाज़ाब्ता तौर ते हतमी को फ़ैसिलो कयो वेंदो। इन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे पाण माहिर आहिनि डाओ जा COVID-19 लेबॉरेटरी जा हेड आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर सईद अहमद खान साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बहुत बहुत शुक्रिया। डॉक्टर साहब थैंक यू सो मच प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। सबसे पहले तो मुझे ये बताइएगा अब जो इस वक्त हमें सूरत हाल नज़र आ रही है, ख़ासतौर पर कराची में हम देख रहे हैं कि तेज़ी से ये नया वेरिएंट फैल रहा है और उसमें मुसलसल इजाफा होता हुआ ही नज़र आ रहा है। आप पहले तो ये बताइएगा कि क्या अब इस वक्त की जो सूरत हाल है उसके पेश नज़र लॉकडाउन ज़रूरत है, उसको लगाया जाए, और इस हवाले से आपकी क्या राय है? जी बहुत बहुत शुक्रिया प्रोग्राम में मदऊ करने का। यकीनन कराची में बिलखुसूस और पूरे पाकिस्तान में इस वक्त 5वीं लहर शदुमत से जारी है। ओमिक्रॉन ने 5वीं लहर को काफ़ी गंभीर बना दिया पूरे दुनिया में, और बिलखुसूस कराची में इस वक्त केसेस जो है बहुत तेज़ी से आगे बढ़ रहे हैं और रोज़ बरोज़ इसमें इजाफा होता चला जा रहा है। लेकिन एक और हकीकत ये है कि जो स्टेटिस्टिक्स बता रही है इस वक्त हॉस्पिटल्स में बहुत ज़्यादा रश नहीं है, या हॉस्पिटलाइज जो केसेस हैं वो उस तादाद के नहीं है कि जो ख़तरे की अलामत हो। तो गवर्नमेंट असेस कर रही है दोनों साइड्स पे कि नंबर्स तो बहुत तेज़ी से बढ़ रहे हैं, लेकिन एक फिनोमिना है वर्ल्ड वाइड, इसको हम कहते हैं पेंडेमिक फटीग, यानी अवाम काफ़ी जो है उकताहट का शिकार हो जाते हैं। अगर आप मुसलसल लॉकडाउन लगाते हैं और सख्ती करते हैं तो अवाम उसमें फिर हिस्सा नहीं लेती और वो पार्टिसिपेट नहीं करती। तो गवर्नमेंट इस चीज़ को देख रही है कि लॉकडाउन लगाने का फैसला कब करना है। यकीनन एक आखिरी हरबे के तौर पे लॉकडाउन ज़रूरी होगा, लेकिन उससे पहले तमाम जितने भी इकदाम हैं कि SOPs पे अमल दरामद करवाने के, उसके लिए गवर्नमेंट कोशिश कर रही है कि उससे पहले कि हम सख्ती करें शदीद और लॉकडाउन करें जिससे इकॉनमी मुतासर होगी बिलाखिर, तो उससे पहले SOPs पे अमल करवाने के लिए कोशिश की जा रही है। और क्योंकि बहुत ज़्यादा इस वक्त मरीज़ हॉस्पिटलाइज नहीं है, नंबर्स बढ़ तो रहे हैं लेकिन उस तादाद में नहीं है जिस तरह पिछले चौथी लहर में थे। तो अब भी NCOC और गवर्नमेंट मिल के इस पे इकदाम के लिए उसने सर जोड़े हुए हैं और बिल्कुल राब्ते में है। तो आने वाले दिनों में इस पे मज़ीद डिस्कशन भी होगी और दोनों चीज़ों का देखा जाएगा कि लॉकडाउन लगाने की अगर ज़रूरत पेश आती है तो फिर लॉकडाउन की तरफ जाएंगे, लेकिन उससे पहले SOPs पे इम्प्लीमेंटेशन के लिए वैक्सीनेशन प्रोसेस को मज़ीद तेज़ करने के लिए इकदाम उठाए जा रहे हैं। अच्छा डॉक्टर साहब, इसमें थोड़ा सा मुझे ये बताइएगा, ज़ाहिर है अगर हम देखें कराची की सूरत हाल को तो तकरीबन यहाँ पर ये नज़र आ रहा है हर दूसरे घर में नज़ला, ज़ुकाम और खांसी जैसी चीज़ें हमें आम नज़र आ रही हैं तकरीबन कुछ दिनों से। और जब ये मामला जाता है टेस्टिंग की जानिब तो उसमें हम देख रहे हैं कि 35 से 40% तक अफराद
पॉजिटिव हो रहे हैं, जो पॉजिटिविटी रेशो भी हमारे सामने आ रहा है, फिर आपने जिसका जिक्र किया अस्पतालों में रश और उन चीज़ों का, तो वो भी हमें इतना नज़र नहीं आ रहा। तो क्या मजमूई तौर पर ये इस वक्त समझा जाए कि ये जो वेरिएंट है, हालांकि इसके बढ़ने की जो शिद्दत है वो तो तेज़ है, पर मुतासर करने की शिद्दत उतनी नहीं है जितनी हमने पिछले वेरिएंट डेल्टा में देखी थी? जी बिल्कुल, पहले भी WHO ने और इंटरनेशनल जितने भी रिसर्चर्स हैं उस पर वो अपनी राय दे चुके हैं कि ये बहुत ज़्यादा ख़तरनाक नहीं है आम अफराद के लिए जो सेहतमंद है, लेकिन यकीनन उन लोगों के लिए इसमें ख़तरा है जो पहले से किसी बीमारी में मुब्तला है या जिनकी वैक्सीनेशन नहीं हुई है या इनको कोमॉर्बिडिटी है या इनका मुदाफ़ती निज़ाम कमज़ोर है। लेकिन बहैसियत मजमूई आम अफराद जो सेहतमंद है और नौजवान हैं उन पे इसका असर बहुत ज़्यादा नहीं है। तो इसी वजह से, और क्योंकि अभी कैपेसिटी है हॉस्पिटल्स में, तो रफ्ता रफ्ता अगर रफ्ताना खासा ये नंबर्स हॉस्पिटल में बढ़ते हैं और बहुत सीरियस पेशेंट की इस वक्त ज़्यादा जो है तादाद वेंटिलेटर्स पे नहीं है और बेड्स अवेलेबल हैं, तो गवर्नमेंट यही चाहेगी कि हत्तुल इम्कान जो है लॉकडाउन को रोका जाए या इसको डिले किया जाए, लेकिन उसके लिए ज़रूरी है कि आवाम अपने SOPs पे इम्प्लीमेंट करें, वैक्सीनेशन को जल्द से जल्द कंप्लीट कराएं, और जिस तरह बूस्टर डोज का अहतमाम किया गया है, इतनी काफ़ी महंगी वैक्सीन है और गवर्नमेंट ये फ्री ऑफ चार्ज आवाम के लिए मुहैया कर रही है, तो उसका इस्तेफादा करें ताकि लॉकडाउन से बचा जा सके या उसको काफ़ी डिले किया जा सके, बहुत जल्दी न लगे। डॉक्टर साहब, इसमें थोड़ा सा ये भी बताइएगा कि क्या इसके जो सिम्टम्स हैं, जो निशानियां हैं, वो पहले के जो वेरिएंट थे उनकी तरह ही हैं या फिर कुछ चीज़ें मुख्तलिफ हैं? क्योंकि जैसे मैंने जिक्र किया, नज़ला ज़ुकाम ज़्यादा नज़र आ रहा है शहरों में और मुसलसल उसमें इजाफा होते हुए भी नज़र आ रहा है। ये जितनी भी अलामात हैं ये तकरीबन ओमिक्रॉन ही के हैं, मतलब आप टेस्ट कराएं ना कराएं, लेकिन अक्सरियत इसमें ऐसी हैं जो ओमिक्रॉन ही के सिम्टम्स है कि मामूली सा नज़ला ज़ुकाम, और देखने में आए जिन्होंने वैक्सीन लगाई है उनको बहुत मामूली नोयत के अलामात आते हैं और वो बहुत जल्दी सही हो जाते हैं, 2-3 दिन बाद पेशेंट सही हो जाता है। इसका फ़ायदा है कि अलामात कम है और ज़्यादा शिद्दत के नहीं, लेकिन इसका नुकसान ये है कि वो बंदा जिसको ये अलामात है उसको मामूली नीयत का समझ के वो अपने घर बार से बाहर निकलता है और वो हॉस्पिटल जाता है या ऑफिस जाते हैं, अपने ऑफिस से जाने से जल्दी पता चल जाता है। तो अलामात की कमी का एक फ़ायदा है कि बंदे इतने मुतासर नहीं हो रहे बीमारी के हिसाब से, शिद्दत के हिसाब से, लेकिन उसका नुकसान ये है कि वो बंदे जिनको यह कम नोयत के अलामात है वो फिर कम्युनिटी में जाते हैं, बाज़ारों में घूमते फिरते हैं, ऑफिस जाते हैं, तो ये बीमारी मजीद फैलती चली जाती है। तो नंबर्स तो इस वक्त कई गुना ज़्यादा है, जितने हम टेस्ट कर रहे हैं उससे कई गुना ज़्यादा इस वक्त पॉजिटिव केसेस शहर में मौजूद हैं। डॉक्टर साहब, इस हवाले से थोड़ा सा ये भी आगाह कीजिएगा, क्योंकि ज़ाहिर है एक तो हमने सूरत हाल देख ली वैक्सीनेशन के हवाले से, वो जो एक प्रोसेस एक हुआ और अब बूस्टर की बात हो रही है, तो उसका एक तो प्रोसेस क्या है और दूसरा ये कि क्या उसके लिए कम से कम जो 2 डोज पहले लगवाए थे उसको 6 माह होने चाहिए या ऐसी कोई पाबंदी नहीं है, कोई भी आकर बूस्टर डोज लगवा सकता है? अच्छा, बूस्टर डोज का जो मेन पर्पस है कि आपकी इम्यूनिटी स्ट्रांग हो जाए, क्योंकि पिछले जितने भी वैक्सीन लगेगा और उसको 6 महीने या 6 महीने से ज़्यादा हो चुके हैं, तो इम्यूनिटी में कमी आना शुरू हो जाती है, एंटीबॉडी की जो प्रोडक्शन है उसमें मिकदार में और क्वालिटी में फ़र्क आ जाता है, क्योंकि इस वक्त नया वेरिएंट है और इसका मुकाबला करने के लिए एक तंदुरुस्त और ताकतवर इम्यूनिटी की ज़रूरत है। तो अगर 6 महीने से ज़्यादा अरसा आम आदमी के लिए हुआ है या हेल्थ केयर वर्कर्स है उसको 1 महीना से ज़्यादा, 2 महीने से ज़्यादा हुए, तो उसको भी बूस्टर डोज लगाना चाहिए। और गवर्नमेंट ने बिल्कुल मुफ्त ये सहूलत फराहम की है, किसी भी वैक्सीनेशन सेंटर में जाके अपनी तीसरी डोज वैक्सीन लगा सकते हैं, बिल्कुल मुफ्त ये है। और इस वक्त बहुत ज़्यादा रश नहीं है, तो आवाम इसका फ़ायदा उठा सकते हैं। इससे कबल के वैक्सीनेशन सेंटर पर जमघटा लगे और रश बढ़ जाए, तो जल्द से जल्द अपनी तीसरी डोज या बूस्टर डोज लगवानी चाहिए। डॉक्टर साहब, इसमें कोई टाइम की पाबंदी नहीं है कि कितने माह पहले डोज लगवाया है, और साथ ही ये भी बताएगा कि अगर किसी को रिसेंटली कोविड हुआ है और वो उससे नेगेटिव हुआ है, ज़ाहिर एक तो जनरली नेचुरली जो इम्यूनिटी सिस्टम है वो बेहतर होता है होने के बाद, तो उसको वो भी अगर ये बूस्टर डोज लगवाएगा तो उस पर भी, उसकी सेहत पर कोई इसका असर नहीं है?
बिल्कुल करंट इन्फेक्शन नहीं होना चाहिए। जब वैक्सीन लगा रहे हो तो करंट इन्फेक्शन ना हो। बीमारी से अगर वो सेहतियाब हुए, 1 महीना उसको हो चुका है, तो वो बिल्कुल जाके अपनी तीसरी डोज वैक्सीन लगा सकते हैं, और लगानी चाहिए, क्योंकि जो इन्फेक्शन से इम्यूनिटी आती है वो उस लेवल की नहीं होती जो वैक्सीन से आती है। तो 1 महीने बाद उसको वैक्सीन लगानी चाहिए। आखिर में डॉक्टर साहब बताइएगा कि क्या अब ज़ाहिरी तौर पर इक़दामात उठाने चाहिए हमारे देखने वालों के लिए, ताकि कम से कम इसको हम रोक सकें इस वक्त। इस वक्त सबसे अहम जो मैं बात करने जा रहा हूँ वो ये है कि अगर आप टेस्ट नहीं कर रहे तब भी आप अपने आप को, अगर इस तरह के अलामत है तो पॉजिटिव समझ के टेस्ट ना करें। लोग इस तरह टेस्ट नहीं करते कि ये फ्लू है और कुछ नहीं होता, उस वजह से वो टेस्ट नहीं करते। लेकिन अगर आप टेस्ट नहीं कर रहे हैं तो आप अपने आप को पॉजिटिव समझ के कम से कम 5 दिन के लिए आप आइसोलेशन करें, या दूसरे लोगों से 5 दिन के लिए कम से कम आप दूर रहें, ताकि इस बीमारी का जो एक्टिव टाइम है वो आप आइसोलेशन में गुजार लें, या मुहतात तरीके से कम मास्क पहने और दूसरों से डायरेक्ट कॉन्टैक्ट से दूर रहें। अगर आप टेस्ट नहीं भी करा रहे तब भी चाहिए, ताकि ये बीमारी मजीद ना फैले। बहुत शुक्रिया आपका डॉक्टर सईद अहमद खान साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते इन वक्त कोरोना वायरस जो 5 वेरिएंट ओमिक्रॉन तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। सॼी दुनिया में ओमिक्रॉन तेज़ी सां फैलिजे पियो ऐं असांखे हिन वक्त पाकिस्तान अंदर भी तेज़ी सां फैलिजंदे नज़र अचे पियो। हुकूमतुनि पारां फ़िलहाल कंहिं बि क़िस्म जी पाबंदी न हई वई आहे, पर उन ते गौर वीचार जारी आहे। ऐं सभ खां वधीक जेके हिन वक्त केस साम्हूं आया आहिनि उहे सिंध में आया आहिनि, ऐं सिंध में तेज़ी सां ही वायरस फैलिजी रहियो आहे। सिंध जी राजधानी कराची में 35% पॉज़िटिविटी रेशो साम्हूं आयो आहे, जेको यकीनी तौर ते ख़तरनाक आहे। तोड़े जो जेको अलामतूं आहिनि उहे ॿियनि जी भेट में घटि आहिनि। सिंपल नज़लो ऐं ज़ुकाम उन सां उहे उन क़िस्म जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि, ऐं जिन खे वैक्सीन लॻल आहे या जिन जो इम्यूनिटी सिस्टम बहितर आहे उन्हनि ते ही वायरस एतिरो असरअंदाज़ नथो थिए, पर उन्हनि माण्हुनि ते असरअंदाज़ थिए थो जिन जो इम्यूनिटी सिस्टम बहितर नाहे या कंहिं न कंहिं बीमारी में मुब्तला आहिनि। त पंहिंजनि प्यारनि जी ऐं सभिनी जो ख़्यालु रखण जे लाइ सभ खां वधीक ज़रूरत आहे त SOPs ते अमल कराया वञे। उन सां गॾोगॾु जेको हुकूमतुनि पारां ॿुधाए पियो वञे कोरोना वायरस खां बचाव जो तरीक़ो, ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको हुकूमतुनि पारां ज़ोर ॾिनो पियो वञे, अगरि वैक्सीनेशन थियल आहे त बूस्टर डोज़ तरफ़ अचिजे, त उन तरफ़ अचण सां ई ज़िंदगियूं वधीक बचाए सघजनि थियूं ऐं वधीक तकलीफ़ खां बि बचाए सघिजे थियूं। इन से प्रोग्राम पंहिंजी ॼाणी थो पंहिंजे मेज़बान मेराज जो बि ॾींदा इजाज़त। तलावाई।